असद मुमताज़ नाज़रीन सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान अॼु हिकु तमामु वॾो फ़ैसिलो ॾिनो आहे। उहो फ़ैसिलो सरकारी मुलाज़िमनि जे लाइ आहे। सरकारी मुलाज़िम जेके मुसलसल एहतिजाज करे रहिया त उन्हनि खे बरतरफ़ी वारे मामले ते नज़रसानी कई वञे ऐं अॼु सुप्रीम कोर्ट उहो महफ़ूज़ थियल फ़ैसिलो ॾींदे चयो आहे त 1996 खां 1999 ताईं जेके मुलाज़िमनि खे बरतरफ़ कयो वियो अॼु उन्हनि खे बहाल करण जो हुकुम ॾिनो वियो आहे ऐं गॾोगॾु इहो बि पिणु चयो आहे त 1 खां 8 ग्रेड जा जेके मुलाज़िम हूंदा उहे बहाल थींदा ऐं 8 खां जेके मथे वारा हूंदा उन्हनि खे ॿीहर इम्तिहान ॾियणो पवंदो। अॼोके सुप्रीम कोर्ट जे इन फ़ैसिले ते प्रोग्राम कंदासीं ऐं ॾिसंदासीं त हिन में टेक्निकल मामला कहिड़ा आहिनि, कानून छा थो चवे ऐं जेके 1 खां 8 वारा हिकु मुलाज़िम आहिनि उन्हनि खे इम्तिहान ॾियणो पवंदो त उहो इम्तिहान कहिड़ी नोयत जो हूंदो ऐं गॾोगॾु त छा जेके 1 खां 8 ग्रेड वारा हिकु मुलाज़िम जिन जी बहाली लाइ चयो वियो आहे उन्हनि जूं पघारूं कॾहिं खां शुरू थींदियूं, उन्हनि जो बहाली वारो जेको नोटिफिकेशन हूंदो उहो कॾहिं खां थींदो ऐं जेकी मुलाज़िम हाणे छाकाणि त 1996 खां 1999 ताईं जो चयो वियो आहे ऐं जेके हाणे ॿियनि मुख़्तलिफ़ मुलाज़िम जेके मुख़्तलिफ़ शोबनि या मुख़्तलिफ़ नौकरियुनि में लॻी आहिनि त छा उहे हाणे कनेक्ट थी सघंदा हिन में, इन ते ई ॻाल्हाईंदासीं। हिन असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे मुल्क जे नाले वारे तर्ज निगार ऐं कानूनी माहिर जनाब शुआब बोस्तो साहब। शुआब बोस्तो साहब प्रोग्राम में ख़ुशि आमदीद। शुआब साहब कीअं था ॾिसो सुप्रीम कोर्ट जो अॼु हिकिड़ो फ़ैसिलो जेको मुसलसल एहतिजाज पियो थिए मुलाज़िमनि जो ऐं अॼु फ़ैसिलो अची वियो आहे त 1 खां 8 ग्रेड जा जेके मुलाज़िम आहिनि उन्हनि खे बहाल कयो आहे, 8 खां जेके मथियां हूंदा उन्हनि खे इम्तिहान ॾियणो पवंदो ऐं हीअ उहे मुलाज़िम आहिनि जेके नवाज़ शरीफ़ जो जेको 99 खां 96 वारो जेको दौर हो उन्हनि में उन्हनि खे बरतरफ़ कयो आहे अॼु सुप्रीम कोर्ट उन्हनि खे बहाल कयो आहे। साईं ॾिसो इहा हाणे जेका जजमेंट आहे असां हिनखे वेलकम कयूं था इन लिहाज़ खां त ग़रीब माण्हुनि जो जेको जेका एॾा हज़ारे जेके फैमिलीज़ हुयूं उहे मुतासिर बि थिया उन्हनि चवण सां ज़ुल्म हुयो जी ऐं उन्हनि 20 साल नौकिरी कई उन खां पोइ उन्हनि खे ईअं बग़ैर ॿुधे मोकिले वियो वापसि जी घरनि में पंहिंजे उहो वीचारा वेही रहिया अची सुप्रीम कोर्ट जे ॿाहिरां यकीनन हिकिड़ो इंसानी हमदर्दी जे हवाले सां उन्हनि जो बुनियादी हक़ बि आहे पर हीअ जेका जजमेंट आहे न जो हिकिड़ो जेको ख़तरनाक रुख आहे उहो इहो आहे त पहिरियों दफ़ो ईअं थियो आहे जी त आइन जी जेको आहे सो जेका इंटरप्रिटेशन जेका थी आहे उहा इन खां पहिरियों अहिड़े क़िस्म जो को नज़ीर कोन्हे त तव्हां हिकु तरफ़ इहो फ़ैसिलो कयो त जेको रिव्यू हुयो उनखे हुननि डिसमिस करे छॾियो जी ऐं चयूं त न जेका जजमेंट हुई उहा बिल्कुलु ग़लति उहा सही हुई ऐं हे जेको कानून पास थियो हुयो इहो आइन जे मुखालिफ़ हुयो ऐं आइन जे ख़िलाफ़ु हुयो इन करे असां उहा जेका जजमेंट जेका पास कई मुशीर आलम साहब असां हुनखे बरक़रार था रखूं पर वरी ॿिए तरफ़ जेको आहे हुननि हिकिड़ी नई ईअं खणी चइजे त इंटरप्रिटेशन कई आहे जेका इन खां पहिरियों घटि में घटि मुंहिंजे इल्म में कोन्हे जी त उन्हनि रिव्यू जे जेको आहे सो दायरेकार में वरी आर्टिकल 184(3) में यानी सो वोटो पावर इस्तेमालु कंदे सभिनी खे बहाल करण जो जेको आहे सो ऑर्डर करे छॾियो जी हाणे आमतौर ते रिव्यू जी जेका जुरिसडिक्शन हूंदी आहे उहा ॾाढी नैरो हूंदी आहे ठीकु ऐं रिव्यू में त सिर्फ़ु इहो ॾिसबो आहे त जेका जजमेंट जेके तव्हां चैलेंज था कयो उन में के अहिड़ा के नुक्स आहिनि अहिड़ियूं ग़लतियूं आहिनि जेके बिल्कुलु नज़र थियूं अचनि ऐं उन्हनि खे तव्हां इग्नोर नथा करे सघो। हिननि त बिल्कुलु हिकिड़ो नओं हिकिड़ो तरीक़ो अख़्तियार कयो आहे त हुननि रिव्यू जी पिटीशन्स खे सभिनी खे डिसमिस करे छॾियो पर चयूं त न छाकाणि त हिन में अवाम जे मुफ़ाद में ऐं फंडामेंटल राइट्स जो मामिलो आहे त इन करे असां आर्टिकल 184(3) में सो वोटो पावर इस्तेमालु कंदे इन्हनि खे बहाल था कयूं माना ॿियनि लफ़्ज़नि में त जुडिशरी हिननि खे मुक़ररु कयो आहे जी अपॉइंट कयो आहे जी जी ऐं ॿिए तरफ़ हो जेको पार्लियामेंट जो जेको अपॉइंटमेंट हुयो उनखे हिननि एक्सेप्ट न कयो आहे जी त इहो ग़लति आहे छाकाणि त इहो जेके हिन में मुख़्तलिफ़ शिकूं हुयूं उहे आइन सां तसादुम में आहिनि त इहा हिकिड़ी अजीब ॻाल्हि आहे त पार्लियामेंट जेकॾहिं को अवामी मुफ़ाद में को कानून ठाहे थी त उहो ग़लति आहे पर वरी साॻियो ई उसूल जेको आहे अवामी मुफ़ाद जो सुप्रीम कोर्ट पाण थी जेको आहे सो उहो इस्तेमालु करे वरी माण्हुनि खे अपॉइंट थी करे छॾे तो इहो हिकिड़ो मां सम्झां थो त अच्छा शुआब साहब हाणे इहे मूंखे ॿ ॻाल्हियूं सम्झणियूं आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि मां चओ पिया त अॼोको जेको फ़ैसिलो आहे उहो दर हक़ीक़त सुप्रीम कोर्ट हाणे अपॉइंटमेंट कई आहे इन्हनि मुलाज़िमनि जी। ॿी ॻाल्हि त जॾहिं नज़रसानी जी अपील कई वेंदी आहे त तमामु घटि चांसिस हूंदा आहिनि त उन ते को उन जे ख़िलाफ़ु को फ़ैसिलो ॾिनो वञे त अॼु नज़रसानी वारी जेका दरख़्वास्त थी उन ते फ़ैसिलो थियो आहे त छा अव्हां सम्झो था पिया
تو پاکستان کی ایک عدالتی تاریخ ہے ان میں کوئی ان طرح جو فیصلو کے پہریاں کرے نظر آयो؟ मां सम्झां थो शायदि मूंखे त पूरी दुनिया जी कंहिं तारीख़ में शायदि नज़र नथो अचे। जी त ॾिसो तव्हां जॾहिं वेंदा आहियो कोर्टुनि में त तव्हां कंहिं मामले खे या त पंहिंजे तौर ते उनजो क्लेम दाख़िल कंदा आहियो त भई मुंहिंजो हिकिड़ो कानूनी आइनी हक़ आहे जेको मूंखे ॾिनो वञे, या वरी को अहिड़ो मामिलो हूंदो आहे जंहिंमें तव्हांजो कानूनी आइनी हक़ जेको आहे सो वायलेट थींदो आहे त उनजे मुखालिफ़ वेंदा आहियो तव्हां। हाणे हिन में छो छा आहे जो ॿई कम थिया आहिनि। हिकु तरफ़ सुप्रीम कोर्ट में जॾहिं हे आइनी रिव्यू जा जॾहिं दाख़िल थियो त दरअसल इन्हनि पिटिशनर्स उन जजमेंट खे चैलेंज कयो, जंहिंमें उन्हनि चयो त भई हे जेको जजमेंट आहे हिन में असांजो जेको ॿुधण जो हक़ हुयो या जेके खोड़ ॿिया हुन में इशूज़ आहिनि पैदा कया, उन्हनि चयो त न इहो जेको जजमेंट आहे बिल्कुलु सही आहे, इहो जेको लॉ 2010 वारो जेको आहे जी उहो गैर आइनी कानून आहे, असां हुनखे बिल्कुलु एक्सेप्ट था कयूं त इहे जजमेंट दुरुस्त आहे। जी भई तव्हांजे करे एसि ताईं हुजे ॻाल्हि पोइ बि ठीकु आहे, तव्हां हिकिड़ो आइनी तौर ते चयो भई जेको कानून आहे ई आइन जे ख़िलाफ़ जी उनजे तहत जेका बि भर्ती आहे उहा ग़लति आहे, तंहिं करे असां क़बूल कोन था कयूं। पर हिननि ईअं कोन कयो आहे, हिननि वरी चयो आहे त न ठीकु आहे आइन जे ख़िलाफ़ उहो कानून त आहे, माना उहो हाणे कानून ख़तमु थी वियो, अच्छा पर वरी उन खां पोइ हिननि चयो भला असां था हिननि खे हाणे जेको आहे सो अपॉइंट कयूं। हाणे इहो कमु जुडिशरी जो न हूंदो आहे त उहो अपॉइंटमेंट्स करे, ठीकु हाणे तव्हां जॾहिं कानून जंहिंजे तहत हुननि जी भर्ती थी हुई उहो कानून ई तव्हां अनकॉन्स्टिट्यूशनल डिक्लेयर करे छॾियो त पोइ तव्हां कहिड़े कानून तहत हुननि खे जेको आहे सो ॿीहर रेस्टोर था कयो। रेस्टोर यानी रेस्टोरेशन खां पोइ हिननि जी जेको आहे सो अपॉइंटमेंट खे एक्सेप्ट कयो वेंदो, हुन में वरी मुख़्तलिफ़ शर्त शुरू त रखिया आहिनि, 8 या 7 ग्रेड ताईं जेको हूंदो उहो त ईअं ई थी वेंदो, बाक़ी 7 8 ग्रेड खां मथे वारो जेको आहे एप्टीट्यूड टेस्ट थींदी जेको डिपार्टमेंट वठंदी। हाणे इहो हिकिड़ो नओं तरीक़ो आहे जंहिंमें पहिरियों दफ़ो मूं घटि में घटि ॾिठो आहे त रिव्यू जे जुरिसडिक्शन में तव्हां 184(3) सुओ मोटो जी बुनियाद ठीक है। अरे शोएब साहब हाँ ये को मामलो थे वो एक बरतरफी वारो मामलो ॾिठोसीं त हिकिड़ी हुकूमत उन्हनि खे अपॉइंटमेंट ॾिनी, ॿी हुकूमत इहो चई उन्हनि खे बरतरफ़ कयो त छाकाणि त इहे के भर्तियूं आहिनि इहे के मुक़ररियूं आहिनि, इहे सियासी बुनियाद ते थियल आहिनि ऐं हुकूमत उन वक़्त जी हुकूमत इहे दावा हुई त हुकूमत वटि रिसोर्सिस ई कोन्हनि त इन्हनि खे पघारूं ॾेई सघे, या वरी सभु जेके सभु सिफ़ारिश थी थियनि त असां वटि जेको इहो कल्चर आहे त पॉलिटिकली अपॉइंटमेंट कया था वञनि, सियासी भर्तियूं जेके असां सरकारी मुलाज़िमनि में कयूं था पिया, इहो कल्चर कॾहिं ख़तमु थींदो? इहो कल्चर सिर्फ़ु हिते आहे या दुनिया जी ॿी दुनिया में बि आहे? ॾिसो न, जिते हाणे तव्हां हिकु तरफ़ माण्हुनि खे बुनियादी तालीम बि कोन था ॾियो, माण्हुनि खे जेके बुनियादी हुननि जा हक़ आहिनि उहे तस्लीम कोन था कयो, ऐं पोइ वरी आइन जी तशरीह तव्हां अहिड़ी था कयो ॼण पाकिस्तान में 100% लिटरेसी आहे, बराबरी जी बुनियाद ते चटाभेटी थी थिए, हर माण्हू खे हक़ आहे त हू पंहिंजो चटाभेटी वसीले जेको आहे सो इम्तिहान पास करे। भई तव्हां अॼु बि सिंध में 70 लख ॿार जेको आहे स्कूल कोन थो वञे, पूरे मुल्क में 2.5 करोड़ ॿार स्कूल कोन था वञनि। असांजी जेका एजुकेशन आहे ॿाहिराड़ीअ जी उनजी तव्हांखे ख़बर आहे त ॿाहिराड़ी जो माण्हू जेको शहर जो हिकिड़ो प्राइवेट कॉलेज या स्कूलनि जो पढ़ियल ॿार जेको हूंदो उन सां कीअं कम्पीट करे सघंदो, उहा बि तव्हांखे ज़हन में रखणु घुरिजे। इहो एफर्मेटिव एक्शन जेको आहे दुनिया में बि आहे, यूके में बि आहे, जेके पोइते पियल हूंदियूं आहिनि कम्यूनिटीज़, इवन जेके कारा आहिनि अमेरिका में, उन्हनि जे लाइ बि एफर्मेटिव एक्शन लाइ अलॻि कानून ठहियल आहे। इंडिया में जेको आहे इनखे ज़हन में रखणु घुरिजे। जी अरे शोएब साहब हाँ ही एक अपॉइंटमेंट थी, छा पार्लियामेंट के को ॿियो कानून ठाहिणो पवंदो या हीअ हाणे बसि अपॉइंटमेंट थी वई आहे, पार्लियामेंट जो हाणे इन हवाले सां कंहिं क़िस्म जो को दख़ल अंदाज़ी न हूंदी या कंहिं क़िस्म जो को एक्शन न हूंदो? न बिल्कुलु न, पार्लियामेंट खे का शइ करण जी ज़रूरत कोन पवंदी। हाणे सुप्रीम कोर्ट पाण ई जेको आहे सो पार्लियामेंट जो कमु करे छॾियो, ऑर्डर करे छॾियो भई सभिनी खे तव्हां जेको आहे सो वापसि नौकिरी जो, ऐं माना इहो ई मसइलो आहे न त हर इदारो पंहिंजो कमु करे, पार्लियामेंट जो कमु जेको आहे उनखे त सुप्रीम कोर्ट चयो त इहो ग़लति थियो आहे, वरी पाण उहो ई कमु कयो अथऊं। जेकॾहिं बुनियादी तौर ते ॻाल्हि इहा ई हुई न त जेका भर्ती थी आहे हुन में फेयरनेस कोन्हे, ट्रांसपेरेंसी कोन्हे, हुन में जेको आहे सो डिस्क्रिमिनेशन थी आहे। हाणे जेकॾहिं उन उसूल ते तव्हां उहो सॼो कानून ई ख़तमु करे छॾियो त पोइ हे जेका हाणे सुप्रीम कोर्ट अपॉइंटमेंट कई आहे इहा बि त
उन में इहे ई शयूं अचनि न साम्हूं। हाणे बि त उहे ई माण्हू आहिनि जिन खे तव्हांजे थ्रू वापसि नौकरियुनि में वञनि या हुकूमत जे ठहियल कानून जे तहत वञनि। ॻाल्हि त उहा ई आहे, छाकाणि त हाणे जॾहिं वापसि वेंदा पंहिंजे डिपार्टमेंट्स में त वरी उहे ई जॻहियूं पंहिंजूं वापसि वठंदा। त मूंखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे त जज साहिबनि, मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त हिकिड़ी इहा पॉपुलिस्ट क़िस्म जी माण्हुनि खे ख़ुशि करण वारी जजमेंट आहे, जंहिंमें हिननि जजिस खे बि पंहिंजा जेके ब्रदर जजिस आहिनि उन्हनि खे बि बचायो आहे, उन्हनि जी बि इज़त रखी अथऊं जिन जजमेंट ॾिनी हुई। ॿिए तरफ़ जेके ॿाहिरि माण्हू हज़ारे वेठा आहिनि जिन चयो त असां पंहिंजो ख़ुदि सोज़ी करे छॾंदासीं ऐं हिते जेको असां खां पुॼंदो असां कंदासीं, उन्हनि खे बि ख़ुशि कयो अथऊं। ऐं पर इन सां जेको वॾे में वॾो त शवाब साहब, अव्हांखे लॻे थो पियो त जीअं असां माज़ी में इहा तनक़ीद बि थींदी रही आहे, चयो बि वेंदो आहे त ज़रूरु नज़रिया ज़रूरियत, त पोइ नज़रिया ज़रूरत रिपीट थियो आहे? चई सघो था तव्हां, बिल्कुलु चई सघो था, छाकाणि त इहो नज़रिया ज़रूरत ई आहे न। तव्हां जंहिं कानून तहत उहे भर्ती थिया उहो कानून त वियो हलियो, पर वरी तव्हां भर्ती करे छॾिया। ॿी ॻाल्हि इहा आहे जेके हिन में ॾिसो, हिकिड़ो ॿियो बि हिन मसइलो थियो आहे। रिसेंटली हिकिड़ी जजमेंट आई हुई जंहिंमें काज़ी फ़रीदा साहिबु जेको आहे मीडिया जे मामले में हिकिड़ी स्पेशल बेंच ठाही हुई, उहो मोटो पावर एक्सरसाइज़ करे, जिते वरी हिकिड़ी सुप्रीम कोर्ट अलॻि बेंच ठाही, लार्जर बेंच ठाहे, उहो काज़ी साहिब जो फ़ैसिलो जेको आहे रद्द करे चयूं त भई जेको बि सुओ मोटो थींदो उहो उनजो पावर जेको आहे सिर्फ़ु चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान एक्सरसाइज कंदो। हाणे हिन में मामलो इहो थियो आहे त चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खे हिननि इहो मामलो मोकिलियो ई कोन्हे, हिननि इहो सुओ मोटो पाण एक्सरसाइज करे छॾियो आहे। इहो बि हिकिड़ो मसइलो थींदो त भई तव्हां हिकु तरफ़ काज़ी फ़रीदा साहिब वारी जजमेंट में त चयो आहे त न को बि जज न कंदो, चीफ जस्टिस डिसाइड कंदो त सुओ मोटो करणु घुरिजे या न करणु घुरिजे, हिननि वरी पाण करे छॾियो अथऊं। त हाणे ॾिसो इहे मसइला आहिनि जंहिंसां ज़ाहिर आहे हिकिड़ो तासुर पैदा थिए थो त जजिस जेको आहे जेको फ़ैसिलो था कनि उहो कानून ऐं आइन खां वधीक सियासी ऐं ॿियनि मसइलतनि खे ज़हन में रखी, जीअं तव्हां चयो त इहो नज़रिया ज़रूरत जे तहत, इहो नज़रिया ज़रूरत ई आहे न। ॿियो छा आहे त तव्हां सभिनी खे ख़ुशि करण जे चकर में ॿेड़ी ॿोड़े छॾियो, जूरिस्प्रूडेंस जी ॿेड़ी ॿोड़े छॾियो, आइन जी। हाणे माना इहो हिकिड़ो नओं दरवाज़ो खुलियो, सुभाणे 2-3 माण्हू अची बीहंदा, तव्हांखे मजबूरन जेको आहे वरी इहो ई अप्लाई करणो पवंदो कानून त भई हाणे इंसानी जेको हमदर्दी जो मामिलो आहे, तंहिंजे करे तव्हां हिननि खे बि जेको आहे नौकिरी ॾेई छॾियो। इहो हिकिड़ो ख़तरनाक क़िस्म जो वॾी महिरबानी शवाब ओस्तो साहिबु असांखे वक़्तु ॾियण जी। नाज़रीन, नवां नाले वारे कानूनदान शवाब ओस्तो साहिब जो अॼु के सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ते 16,000 मुलाज़िमनि खे बहाल करण वारे फ़ैसिले ते तव्हां हुनजो कानूनी नुक़्ते नज़र ॿुधो। प्रोग्राम हिते वक़्तु आहे नंढी साई जो, साई वठूं था ऐं साई खां पोइ प्रोग्राम में ॿीहर हाज़िर थींदासीं। नाज़रीन, प्रोग्राम हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे भलीकार। मुल्क में हिकु तरफ़ शदीद सर्दी आहे, सीउ जो ऐं पारो थो पए, ॿिए पासे असां ॾिसूं था पिया त अहिड़ी सर्दी में बि गैस जो बहरान शिदत अख़्तियार करे वियो आहे। हाणे CNG स्टेशन ऐं इंडस्ट्री खे गैस फ़राहम करणु त तमामु वॾो मामिलो आहे, बल्कि घरनि में बि गैस मैसर न आहे, तंहिं करे चुल्हा के आहिनि उहे ॿरनि कोन था पिया ऐं माण्हू इन ॿिटे अज़ाब में जेके आहिनि उहे मुब्तला आहिनि। अॼोके प्रोग्राम में हिन ते ॻाल्हाईंदासीं त गैस बहरान जे करे पीपल्स पार्टी अॼु सॼी सिंध में एहतजाज कया आहिनि। पीपल्स पार्टी ऐं सिंध हुकूमत जो कहिड़ो मौक़िफ़ आहे, सिंध हुकूमत खे जेको स्टैंड वठणु घुरिजे आहे, छा सिंध हुकूमत उन स्टैंड वठी सघी आहे? प्रोग्राम हिन ते ॻाल्हाइबो ऐं गॾोगॾु ॻाल्हाइबो त अॻूणे वॾे वज़ीर अरबाब रहीम चवे थो त सिंध में गवर्नर राज लॻी सघे थो ऐं जेकॾहिं गवर्नर राज लॻो त उनजी हिमायत कबी। इन्हनि ॿिन्हिनि मौज़ुअनि ते ॻाल्हाइबो। हिन असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे पीपल्स पार्टी जी मरकज़ी अॻवान ऐं अॻूणी सेनेटर ससी पलीजो साहिबा। ससी पलीजो साहिबा, प्रोग्राम में ख़ुशि आमदीद। महिरबानी अदा असद जी। ससी साहिबु, पहिरियां त इहो ॿुधाइजो त सिंध हुकूमत, अव्हां 13 सालनि खां सिंध हुकूमत में आहियो, 3 सालनि खां गैस जो बहरान जेको आहे उहो असांखे शिदत सां नज़र अचे थो पियो। सूबाई हवाले सां प्रोविंशियल सब्जेक्ट में बि अचे थो पियो। सिंध हुकूमत इन मामले ते जेको स्टैंड वठणु घुरिजे हा, गैस सिंध मां थी निकिरे, तमामु घणी जेको मिक़दार आहे उहो सिंध मां थो निकिरे, उनजे बावजूदि सिंध जा माण्हू ॿिटे अज़ाब में जो शिकार आहिनि। सिंध हुकूमत खे को स्टैंड वठणु घुरिजे वफ़ाक़ी हुकूमत सां, उहो कंहिं हद ताईं तव्हां वरितो आहे? अदा असद, बिल्कुलु गैस जो शदीद बहरान आहे ऐं सिंध में ख़ासि तौर ते घरेलू हुजनि, पंहिंजा कंज़्यूमर्स हुजनि या इवन कमर्शियल में, पर पाण खे जेको डोमेस्टिक इस्तेमाल जे हवाले सां, घरेलू इस्तेमाल जे हवाले सां तहते हुअणी न खपे हा। छाजे करे जो गैस हितां 70% खां वधीक जेको आहे, जो प्रोडक्शन आहे हुनजी, उहा सिंध में थिए थी ऐं इहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हिकिड़ो हक़ आहे त पहिरीं सिंध जे माण्हुनि जी पुराई थिए जितां गैस निकिरे थी ऐं पोइ वरी कंट्रीब्यूट बिल्कुलु मुल्क जे ॿियनि हिसनि में करे सघे थो, करणु खपे। सूरत इहा आहे जो ही हुकूमत 3 साल खां 3.5 साल थी विया आहिनि। जॾहिं खां हीअ हुकूमत आई आहे
त गैस जो बहिरान वधीक छो आहे ऐं पार्लियामेंट में पार्लियामेंट खां ॿाहिरि तव्हां ॾिसो त इवन जॾहिं असीं हुआसीं त असांजो ख़ासि करे सर्दियुनि वारे ॾींहंनि में त जेके मोशन्स हूंदा हुआ पार्लियामेंट्री इंस्ट्रूमेंट्स हूंदा गैस जी शॉर्टेज जे हवाले सां ई हूंदा हुआ पोइ वरी रिफर थींदा हुआ स्टैंडिंग कमेटीज़ में हिन में ऐं बिल्कुलु असीं जवाबदार कंदा हुआसीं हिननि खे वज़ीरनि खे हिननि खे ऐं प्रेशर विझंदा हुआसीं जीअं असांखे घुराए कमेटीज़ में जॾहिं सफ़ा कन मां झले कन में कबी तॾहिं वञी कुझु न कुझु पाणी जो थींदो हो। पीपल्स पार्टी रस्तनि ते बि जेको आहे एहतजाज में आहे पार्लियामेंट सां गॾु ऐं अॼु तव्हां बिल्कुलु सही चयो न सिर्फ़ु सिंध में पर पूरे पाकिस्तान में साहिवाल खां वठी कलात खां वठी कश्मीर ताईं ऐं ठटे ऐं कराची ताईं हर हंधि इहो एहतजाज छो आहे इवन जेके पंहिंजा ॻोढ़ा इलाइक़ा आहिनि ख़ैबर पख्तूनख्वा जा बि उते बि छो आहे तव्हां इहो माना हिकिड़ी आलमाश्कार ॻाल्हि आहे हिकिड़ो त हिननि जेके मुआहिदा कया आहिनि सम्झो त माना महांगी तरीन गैस जी ख़रीदारी थी आहे हुन में माना का बि हिसाबी कंहिं बि इदारे जी का इंक्वायरी कोन्हे ऐं हिन हुकूमत में माना 350% खां वधीक इज़ाफ़ो थियो आहे गैस जी क़ीमतुनि में। हिकिड़ो त शॉर्टेज आहे तव्हांजे डोमेस्टिक उन में बि ॾिसो कंज्यूमर्स जे हवाले सां तव्हां कमर्शियल वे में बि ॾिसो त ॿियनि हवालनि सां ऐं पोइ उन में वरी हिन जी नाहेली उहा अलॻि शइ आहे जवाबदारी कंहिं शइ जी कोन्हे त उनखे सिंध हुकूमत जिते आइनी फोरम्स खे खणे पई उते ई असां जमहूरी तरीक़े सां पंहिंजो पीसफुल तरीक़े सां एहतजाज जो सिलसिलो जारी रखियो आहे। ऐं सची साहिब शाहिद खाकान अब्बासी जेको वॾो अॻूणो वज़ीर आला रहियो आहे उहो चए पियो ऐं जॾहिं एनर्जी जो वज़ीर हुयुसि तॾहिं मूं सूबाई हुकूमतुनि खे चयो हो त गैस वारो जेको मामिलो आहे उहो तव्हां पाण संभालियो जितां जितां जंहिं सूबे जी गैस वञे थी पई उहो पंहिंजो गैस पाण संभाले वफ़ाक़ खे ॾियण जी ज़रूरत न आहे। सिंध हुकूमत उन मामले उन वक़्तु पीपल्स पार्टी जी हुकूमत हुई ऐं सिंध हुकूमत डिनाए कयो त असां जेको गैस वारो मामिलो आहे उहो असां नथा संभाले सघूं। अवां नथा सम्झो त सिंध हुकूमत खे इन हवाले सां अॻिते वधणु घुरिजे ऐं गैस जेको मामिलो आहे उहो सिंध हुकूमत हाणे पाण हैंडल करे। ॾिसो हिन में हिकिड़ो त पहिरीं जेका आइन में अॻु में ॾिनल उन मूजिबि सिंध खे उनजी पोइवारी करणी आहे न हिननि खे माना सिंध खे उहो पंहिंजो हिसो ॾियणो आहे पहिरीं ॻाल्हि। ॿी ॻाल्हि त नून लीग वारी हुकूमत बि गैस जे हवाले सां ईअं कोन को मामला उते उन्हनि ॾींहंनि में ठीकु आहे मूंखे यादि आहे उन ॾींहंनि में बि असां गैस जे हवाले सां सेनेट में ॿियनि हंधनि ते गौर कयोसीं पिए शायदि खाकान अब्बासी जे हवाले सां जेको आहे अवाननि में गौर हूंदो हो ऐं तॾहिं बि CCI में मामला असां खयां पिए बल्कि CCI जोड़ जके नून लीग वारनि एब्सलूट माना मेजॉरिटी हिकिड़े पंजाब सेंट्रिक रही अव्हांखे यादि हूंदो ऐं तॾहिं बि असां CCI जिते जोड़ जक छा जे करे पाणी नाणू ऐं आदमशुमारी वॾा वॾा अहम तव्हांजा मामला नेपरा जा ॿियनि जा उहे CCI में उथणा हूंदा आहिनि। नून लीग हवाले में बि का इंसाफ़ भरियूं आई एम सॉरी पर फ़ैसिला कोन पिया थिया हिन हाणे त हुकूमत ज़ारी ॻाल्हि आहे उन त माॻई 3.5 खां वठी नापेद जहिड़ी गैस थी वई हुजे जहिड़ो कर सिंध जो कॉन्ट्रीब्यूशन ई न हुजे पर मूंखे लॻे थो ऐं इहा हक़ीक़त आहे रुॻो लॻे नथो ऐं मुआशी मार जेका ॾिनी पई वञे छो त हिते PTI जी हुकूमत न आहे वाहिद सूबो आहे उते पाणी खां वठी तव्हांजे NFC कटौतियुनि खां वठी कटौती त नून लीग जे दौर में बि थी उन्हनि बि इजरा कोन कयो 2015 में NFC ख़तमु थियो त हिननि खे अनाउंस करणो उहो कोन थियो हींअर फॉर्मुलेशन सही कोन थी उहो चैलेंज थी कोर्ट में त उन सां गॾोगॾु हीउ मामिलो बि इलाही अहम रहियो न गैस जो गैस जे हवाले सां जेको आहे हिन हुकूमत जेका आहे उन वटि का सिस्टम ई कोन्हे न जेका मुआहिदा थिया आहिनि तव्हां पाण ॾिसो त उनजी का बि आम अवाम खे आम पार्लियामेंट खे मोल मता उनजा छा उनजी का ख़बर कोन्हे। बाक़ी हिते बंदि एतिरी आहे जो हाणे अॼु त ब्यूरो ऑफ स्टैटिस्टिक्स जेको अंग खनि ॾिसो त हींअर वरी जेका हिन हफ़्ते जा कारनामा बिजली यूनिट केतिरी थी वई 70 रुपया वरी हुनमें जेको आहे जेका काथी जेका गैस कोन्हे त उहा यूज़ थी थिए उनजी बि क़ीमत अघु वधी आहे ऐं इन सां गॾोगॾु ॿियनि शयुनि जा त हाणे अवी पाण सम्झो त हिकिड़े पासे महांगाई ॿिए पासे गैस न हुजे मथां छाड़ो जेको अवां ख़ुदि बि पंहिंजे इंट्रो में हीअ ॻाल्हि कई त इहा तमामु कॉम्बिनेशन जेका आहे न सिंध जे माण्हुनि लाइ तमामु ख़तरनाक आहे PTI हुकूमत खे सोचणु खपे। अच्छा सची साहिब जेका अव्हां ॻाल्हि बि कयो पिया त हिकु तरफ़ असां ॾिसूं था पिया मुल्क में महांगाई रिकॉर्ड ते आहे बेरोज़गारी रिकॉर्ड ते आहे आए ॾींहुं जेके आहिनि पेट्रोल जी क़ीमतूं वधी थियूं वञनि बिजली जूं क़ीमतूं वधी थियूं वञनि ॿिए पासे ॾिसूं था पिया त गैस कोन्हे बिजली तमामु महांगी हुजण जे बावजूदि सियारे में बि बिजली जी लोड शेडिंग आहे गैस जी लोड शेडिंग बिजली जी बि लोड शेडिंग आहे हुकूमत खे जीअं वणे थो तीअं करे पई अपोज़िशन 3 सूबनि में त मेजॉरिटी सां अपोज़िशन आहे उनजे बावजूदि बि अपोज़िशन हुकूमत खे टफ टाइम ॾियण में कामयाबु छो न थी वञे।
बिल्कुलु ॾिसो हींअर तव्हां महांगाई जी ॻाल्हि कई त हाणे जेको आहे इलाही शयुनि ते जेको आहे तव्हांजी 17% GST जी महांगाई में उन में बि इज़ाफ़ो थियो आहे। हाणे उन में माण्हू ॻाल्हि कयूं मुख़्तसरनि जी पेट्रोलियम लेवी ऐं सेल्स टैक्स में माना इज़ाफ़ो थियो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हर शइ महांगी थी वई न। पेट्रोलियम डबल फिगर में महंगाई अची वई आहे, 10% खां महंगाई क्रॉस करे चुकी आहे। क्रॉस करे चुकी आहे। इन्फ्लेशन बि जेको आहे उहो बि 11 खां वधी वई आहे, चढ़ी वई आहे जी। इहा अॻु में कॾहिं अहिड़ो माना हिननि रिकॉर्ड कोन जोड़िया न। पर ॿिए पासे हुकूमत खे को चइबो न त कन ते जूं ई नथी हले, माना अपोज़िशन उनखे कंहिं क़िस्म जो को टफ टाइम ॾियण में कामयाबु नथी वञे, छो आहे? न ईअं न आहे। असां बि जेको असांजो गुज़िरियल हफ़्ते बि जेको थियो मुज़ाहरा थिया सभिनी न सिर्फ़ु सिंध में पूरे पाकिस्तान में, उहो बि तव्हां मुज़ाहरा ॾिठा त माण्हू निकिता ऐं आम माण्हू निकिता। अॼु कराची में सिर्फ़ु पीपल्स पार्टी जा मुज़ाहरा कोन थिया, उन्हनि त कया पंहिंजी तनज़ीम जे तहत, आम माण्हू जुड़िजी वियो। छाजे करे उहो भले कहिड़ी पार्टी हुजे ऐं उन्हनि त टायर बि साड़िया कीअं, असांजा त पुरमन हुआ मुज़ाहरा, उन में माण्हू छुटा थी पिया आहिनि, उन में हालत जेको आहे उहो तमामु ख़राबु आहे। इन करे असांखे को ख़ुशी सां मुज़ाहरा कोन था कयूं, पर पंहिंजे सूबे में कोन्हे ॿियनि सूबनि में कयूं पिया त उन में असां ते माण्हुनि जो प्रेशर आहे। सवाल इहो त हुकूमत ते असर छो नथो थिए? हुकूमत ते अवां चओ पिया गुज़िरियल हफ़्ते बि एहतिजाज थियो, अॼु बि एहतिजाज थियो आहे, हुकूमत ते असर छो नथो थिए अवां जे एहतिजाजनि जो? हुकूमत ते इन करे असर नथो थिए, हुकूमत हींअर पंहिंजी जान बचाइण जे पूरी आहे न। हींअर हुकूमत खे ख़बर आहे त फॉरेन फंडिंग जेको आहे केस हुजे ऐं ॿिया मामला हुजनि ऐं ख़ुदि हुनजा इतिहादी जेके आहिनि उहे छुटा थी बीठा आहिनि, अदम एतमाद वारी तहरीकूं उहे वात फाड़े वेठियूं आहिनि, जीअं हिननि महांगाई जा वात फाड़े छॾिया, अज़ई ॿ मूं बलाऊं थी वियूं आहिनि। तंहिं वांगुरु हिननि खे ख़बर आहे त हाणे आख़िर में असांखे जेका बि शइ बाय हुक और क्रुक they just want to get things done according to their own wishes या उन हवाले सां। हाणे उन में हिननि खे जेके मेन पॉलिसीज़ आहिनि जेके सूबनि सां लॻा पियल आहिनि या अरिड़हीं तरमीम खे त पुछनि ई कोन था ऐं बल्कि रोल बैक करण जे चकर में हूंदा आहिनि, त इहो सिस्टम जेको आहे हिननि इहे उन में महांगाई बि थी आहे। तव्हां बिल्कुलु सही चयो। ऐं IMF जे हवाले सां जेको वाइदा आहिनि उन्हनि में अञा बि तव्हां मिनी बजट खां पोइ अञा ॾिसजो त सूरत हाल अञा गंभीर थींदी, त असांजो एहतिजाज जे करे घटि में घटि असीं प्रेशर त एतिरो विझूं न जेका हिननि जी जेको आहे वधीक वात महांगाई अवां बि चओ था त हींअर हिकु महांगाई थी आहे त थिए बाक़ी अवां बि वधीक प्रेशर विझण जी कोशिशि पिया कयो त वधीक न थिए। अच्छा सची साहिबा, हाणे मुख़्तसर ॿुधाइजो, अरबाब रहीम चए थो त सिंध में गवर्नर राज लॻी सघे थो, ऐं जेकॾहिं गवर्नर राज लॻो त असां हुनजी हिमायत कंदासीं। अगरि गवर्नर राज लॻे थो पियो त पोइ पीपल्स पार्टी जी स्ट्रेटजी कहिड़ी हूंदी? ॾिसो असां मां उहो ई ॻाल्हि कंदसि त हीउ वाहिद सूबो आहे जिते PTI जी गवर्नमेंट कोन्हे ऐं पीपल्स पार्टी न सिर्फ़ु मेजोरिटी में एब्सोल्यूट मेजोरिटी में आहे ऐं माण्हुनि असांखे तॾहिं उनजी असेंबली में चयो त बाबा असीं एक्शनत में आहियूं, ईअं उहो पार्लियामेंट जे लफ़्ज़नि में ई चइबो आहे। जेके हूंदा आहिनि अपोज़िशन में उनखे अक़लियत चइबो आहे, माइनॉरिटी चइबो आहे जेको। हाणे उन में ही हज़म कोन पई थिए ॻाल्हि, रोज़ अहिड़े क़िस्म जी धमकी आहे, हुतां मुआशी हिन सिंध खे पनिश त कनि पिया, ॿिए पासे पॉलिटिकली बि जेको आहे जेको अददी लिहाज़ खां अक्सरियत आहे उनखे बि हथरादू जॾहिं ॾिसनि था माण्हू महीने जो हिन कोन था थियनि कंहिं बि लिहाज़ खां, त पोइ हाणे ही अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं कंदा मुंहिंजे ख़्याल में नाकाम थींदा। नेचुरली हाणे उहो ज़माना कोन आहिनि जेका अमृतनि वारा हुजनि। हिते हिकिड़ी सूबे जी पार्टी जी आहे ऐं माण्हुनि वोट सां उन्हनि खे आंदो आहे त पीपल्स पार्टी खे पूरो राइट आहे सिंध में जेको आहे उहो पंहिंजी असेंबली पंहिंजी हुकूमत हलाइण जो। ऐं ॾुखियनि जी बावजूदि मुंहिंजे ख़्याल में असीं वरी ॿियनि सूबनि सां भेट कंदा त काफ़ी शयुनि में तव्हांखे सिंध हुकूमत जेको आहे मथां भरी नज़र वॾी 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 महिरबानी ससी पलियो साहिबा असांखे वक़्तु ॾियण जी। नाज़रीन, अवां पीपल्स पार्टी जो मौक़िफ़ ॿुधो, ससी पलियो साहिबा जी तफ़सीली मौक़िफ़ ॿुधो, गेस्ट बहरान जे हवाले सां अरबाब राम रहीम जी स्टेटमेंट जे मुतालिक़। प्रोग्राम हिते वठूं था नंढी साई खां पोइ प्रोग्राम में ॿीहर हाज़िर थी। नाज़रीन, प्रोग्राम हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे भलीकार। कराची में अॼु हिकु ॿियो ओमिक्रोन जो केस ज़ाहिर थियो आहे। गुज़िरियल हफ़्ते हिकिड़ो ओमिक्रोन जो केस ज़ाहिर थियो ऐं उनखां पोइ हुकूमत फ़ैसिलो कयो हो त सुलझट बाज़ार वारे इलाइक़े में स्मार्ट लॉकडाउन लॻायो वञे। अॼु हिकिड़ो ॿियो केस ज़ाहिर थियो आहे, हिकु प्रोग्राम हिन ते ॻाल्हाईंदासीं त हीउ हिकु ओमिक्रोन वेरिएंट आहे। इहो कोरोना जे ॿिया जेके माज़ी में जेके उनखां ॿिया वेरिएंट रहिया आहिनि, मिसाल डेल्टा वेरिएंट रहियो आहे, अफ्रीकन वेरिएंट रहियो आहे, बर्तानिया जो वेरिएंट रहियो आहे, उनखां मुख़्तलिफ़ केतिरो आहे। ऐं जॾहिं हीउ पहिरियों केस ज़ाहिर थियो त उहा 60 साल जी ॿुढड़ी औरत हुई जेका न सिर्फ़ु उन मां सिहतयाब थी हुई बल्कि उन ओमिक्रोन खे शिकस्त ॾिनी। त हीउ जेको वेरिएंट आहे इन त एहतियात कीअं करणु घुरिजे, इन एहतियात कीअं करणु घुरिजे ऐं हीउ जेको वेरिएंट आहे उहो केतिरो ख़तरनाक आहे, प्रोग्राम में इन ते ॻाल्हाइबो। हिन असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे डॉक्टर फैसल महमूद साहब, पाण इन्फेक्शन डिज़ीज़ जा माहिर आहिनि। डॉक्टर साहब, प्रोग्राम में खुश आमदीद। अच्छा डॉक्टर साहब, सबसे पहले तो ये बताइए ये जो ओमिक्रोन वेरिएंट है
یہ کورونا کے جو باقی جو ویریئنٹ تھے، ہم نے دیکھا ڈیلٹا ویریئنٹ ہے اور باقی ویریئنٹ ہے، ان سے مختلف کتنا ہے یہ؟ جی، تو یہ جو ویریئنٹ ہے اس کے اندر خاصیت یہ ہے کہ یہ تھوڑا زیادہ تیز سے پھیلتا ہے ڈیلٹا اور دوسرے ویریئنٹ کے مناسبت سے، اور دوسری چیز یہ ہے کہ ہو سکتا ہے کہ ہماری جو ویکسین ہے وہ ان کے خلاف اتنا اچھا کام نہ کرے جتنے دوسرے ویریئنٹ کے خلاف ہیں۔ اچھا، تو ڈاکٹر صاحب یہ آپ نے جو پھیلنے والی بات کی ہے، تو سردیوں میں تو ویسے ہی ہم دیکھتے ہیں کہ جو وائرس ہوتے ہیں وہ باقی وائرس بھی بہت تیز سے پھیلتے ہیں، اور ملک میں اس وقت سردی کا موسم ہے، تو پھر کیسے دیکھ رہے ہیں آپ، کس طرح سے احتیاط کرنا چاہیے؟ بالکل جی، تو آپ نے بالکل صحیح فرمایا کہ سردی کے موسم میں ویسے یہ وائرس زیادہ تیز سے پھیلتے ہیں، اور اس یہی پریشانی ہے کہ ہو سکتا ہے کہ بیکاز اب یہ ویریئنٹ بھی ادھر آ گیا تو اس کا پھیلاؤ زیادہ تیز ہوگا۔ اس کی احتیاط البتہ بالکل وہی ہے جو کہ دوسرے ویریئنٹ کی تھی، یعنی کہ ماسک پہننا، زیادہ ہجوم والی جگہوں پہ نہیں جانا، اور اس کے ساتھ آبویسلی ویکسینیٹ ہونا اور بوسٹر لگا لینا اگر آپ کو بوسٹر کے مستحق ہیں تو ڈاکٹر صاحب ابھی جو ہم نے تو ویکسین کرائی ہے، آپ نے بھی ویکسین کرائی ہے، تو کیا جن لوگوں نے ویکسین کرائی ہے ان کو بھی دوبارہ ویکسین کرانی پڑے گی؟ تو دیکھیے جو لوگ ویکسینیٹڈ ہیں ان کے اندر جب یہ وائرس انفیکشن کرتا ہے تو اس کی شدت میں کمی آتی ہے، تو اتنا شدید انفیکشن نہیں کرتا، عموماً پھر آکسیجن کی ضرورت اور ہسپتال میں جانے کی ضرورت ان لوگوں کی کم ہو جاتی ہے۔ جی، مگر جن کی عمر زیادہ ہے 50 سے زیادہ اور پچھلے ویکسین لگائے ہوئے 6 مہینے سے اوپر ہو گئے، تو ان کے لیے ایک اور ڈوز لگا سکتے ہیں۔ اسی کی طرح جو کہ ہیلتھ کیئر ورکر ہیں جو اس وائرس سے روز بروز نمٹتے رہتے ہیں، تو ان کو بھی اگر 6 مہینے سے اوپر ہو گیا تو وہ یہ ویکسین لگوا دیں۔ اچھا، آپ کہہ رہے ہیں کہ 6 سال جن کی ویکسینیشن کا ٹائم ہو گیا ہے، 6 مہینے، تو ان کو دوبارہ ویکسین کرانی پڑے گی؟ دیکھیے، کرانی پڑے گی تو نہیں، کرا لینا چاہیے، کیونکہ اس سے پروٹیکشن اپنی وائرس سے بچنے کی صلاحیت تھوڑی سی بہتر ہو جاتی ہے۔ اچھا ڈاکٹر صاحب یہ بتائیے کہ یہ ہم نے دیکھا کہ ڈیلٹا ویریئنٹ جو تھا وہ تو پھپھڑوں کو اور باقی جو آپ کے عضو تھے ان کو بڑی خطرناک طریقے سے ان کو ہٹ کر رہا تھا۔ یہ جو ویریئنٹ ہے یہ کس عضو کو، جسم کے کس عضو کو زیادہ افیکٹ کر رہا ہے؟ تو دیکھیے، یہ ویریئنٹ اور جو بھی ویریئنٹ ہے وہ ہے تو صرف وائرس وہی ہے، کرونا وائرس ہی ہے، جس کا مطلب ہے کہ یہ وہی آپ کی سانس کی نالی پھیپھڑوں پہ اثر کرتا ہے۔ یہ دیکھنا ہے کہ یہ والا ویریئنٹ کیا ہے، ڈیلٹا ویریئنٹ کہ جتنا ہی خطرناک ہے، یعنی کہ شدت اتنا ہی شدید بیماری کرتا ہے، یا تھوڑا سا کم ہلکا پھلکا بیماری کرتا ہے، اور اس پہ بھی تحقیق جاری ہے۔ ابتدائی تحقیق لگتا ہے کہ شاید اس کی شدت اتنی زیادہ نہیں ہے جتنی ڈیلٹا ویریئنٹ کی۔ اچھا، لیکن ڈاکٹر صاحب یہ جو آپ کہہ رہے ہیں کہ اتنی شدت نہیں ہے، یہ جو 60 سال کی بزرگ خاتون تھی وہ صحت یاب ہو چکی ہے اس سے، تو اس سے کیا اندازہ کیا جائے کہ یہ باقی ویریئنٹ سے بہت ویک ہے، یا پھر یہ کوئی اتفاق ہے کہ وہ 60 سال کی جو خاتون تھی اس کا امیون ہو سکتا ہے کہ اتنا بہتر ہو کہ اس نے اس کو شکست دیے؟ جی بالکل، آپ نے بالکل صحیح فرمایا ہے۔ یہ کہ آپ 1 یا 2 یا ایون 10 پیشنٹ کو دیکھ کے آپ یہ نہیں کہہ سکتے کہ آگے باقی 100 یا 1000 یا 2000 پیشنٹ کے ساتھ کیا ہوگا۔ دوسری چیز اگر یہ تھوڑا سا ہلکا پھلکا انفیکشن کرے بھی، مگر چونکہ اتنی تیز سے پھیلتا ہے تو دنیا کے عالمی ادارے کو پریشانی یہ ہے کہ اگر بہت سارے لوگ اس سے متاثر ہوں گے تو پھر وہی مسئلہ ہوگا کہ اسپتال میں جگہ نہیں ہوگی، کلینک بھر جائیں گے کووڈ کے ساتھ۔ اچھا ڈاکٹر صاحب، ایک اور یہ کنفیوژن ہے کہ اگر کسی کو یہ اومیکرون سے کوئی متاثر ہوتا ہے تو پھر اس کا بھی علاج وہی ہے کہ وہ 14 دن جو ہے وہ قرنطینہ میں رہے گا اور پھر جو ہے وہ باہر نکلے گا، یا آپ سمجھتے ہیں کہ اب اس کو قرنطینہ کا جو ٹائم ہے وہ زیادہ دینا پڑے گا؟ نہیں جی، تو اس وائرس کے ساتھ جو آپ کی نہ صرف احتیاط مگر اس کے علامات بھی بالکل وہی ہیں جو کہ دوسرے کرونا وائرس کے ساتھ تھا، اور اس کی جو علاج ہے اور کوارنٹین کا جو پیریڈ ہے جو 10 دن کا ہوتا ہے، وہ سب بالکل یکجا جیسے دوسرے والے وائرس ہوتے ہیں۔ اچھا ڈاکٹر صاحب، ایک تاثر یہ ہے کہ کیونکہ شہر کی بڑی آبادی نے یا شہر کے لوگوں نے بڑی تعداد میں جو ہے وہ ویکسین کرا لیا ہے، تو اس حوالے سے ابھی اگر کوئی بھی ویریئنٹ آتا ہے تو وہ اتنا خطرناک نہیں ہوگا، لوگ جو ہیں اسے اتنے خبردار نہیں ہیں جتنا ہم نے ماضی میں دیکھا ہے کہ جو باقی ویریئنٹ آئے تھے۔ تو یہ کیا لوگوں کی نفسیات بن چکی ہے کہ اب کیونکہ ہم نے ویکسین کرا دی ہے اب ہمیں کوئی بھی وائرس جو ہے وہ اٹیک نہیں کرے؟ نہیں جی، ایسا نہیں ہے۔ ویکسین لگانے کے باوجود پھر بھی انفیکشن تو ہو سکتا ہے، اور یاد رکھیں
کہ ہماری اتنی بڑی پاپولیشن ابھی نہیں جس نے ویکسینیٹ کرائی ہے، اور بہت سارے ایسے ان ویکسینیٹ بھی ہیں، اور جن کو ویکسین لگی بھی ہے، اگر ان کو وائرس ہو جاتا ہے تو وہ دوسرے لوگوں کو پھیلا بھی سکتے ہیں، نہ صرف اپنے دوست احباب کو مگر گھر میں بھی اور دوسرے جانے والوں کو بھی۔ جی ڈاکٹر صاحب 2 سال ہو چکے ہیں اس کورونا وائرس کو، اس کے باوجود ہمارے لوگوں نے بڑی تعداد میں ویکسین نہیں کرائی، اس کو آپ کیسے دیکھ رہے ہیں ایز اے ڈاکٹر کہ مسئلہ کہاں ہے؟ ابھی بھی لوگ، آج بھی لوگ جو ہے وہ ویکسین کرانے سے جو ہے وہ انکار کر رہے ہیں۔ تو دیکھیں اس پہ 2 مسائل ہیں، ایک تو کچھ لوگ ہیں جو کہ جن کو لگتا ہے کہ شاید ویکسین خطرناک ہے، اس میں کوئی چیز ملی ہوئی ہے یا یہ کوئی سازش ہے، تو یہ سب بالکل غلط باتیں، ویکسین میں کوئی خطرہ نہیں ہے، بلکہ وائرس لگنے سے خطرہ زیادہ ہے، ویکسین سے خطرہ کم ہے۔ پھر کچھ لوگ ایسے ہیں جن کو لگتا ہے کرونا وائرس ہوتا ہی نہیں ہے، اور ان کو میں بتانا چاہتا ہوں کہ کرونا وائرس بالکل ہوتا ہے، ہم نے اتنے لوگوں کو دیکھا ہے، گھر اجڑتے ہوئے دیکھا ہے، پورے خاندان اس سے متاثر ہوتے ہیں، اور بدقسمت جو لوگ مرتے ہیں وہ آپ کے والدین ہیں جو جن کی عمر زیادہ ہے، وہ اس سے متاثر ہوتے ہیں۔ ٹھیک ہے، ہم تو بہتر ہے کہ ویکسین لگا ہی نہیں۔ ٹھیک ہے۔ اچھا ڈاکٹر صاحب، اب یہ اومیکرون آیا ہے، آپ کو کیا لگتا ہے کہ ایک مرتبہ پھر اس لاک ڈاؤن کے چانسز ہیں؟ اور دوسرا کہ حکومت کو اس حوالے سے آپ کیا تجویز دیں گے، تو ان کے اقدامات کیسے ہونے چاہیے؟ تو لاک ڈاؤن کا تو کوئی چانس نہیں ہے، مگر جو کرنا ہے وہ یہ کہ، اور نہ صرف حکومت سبھی کو، کہ اگر آپ کو تھوڑا سا بھی علامت آپ کو لگے کہ شاید کووڈ ہو تو ٹیسٹ کرانے سے پہلے دوسروں کو یہ پھیلے، اور جو احتیاطی تدابیر ہیں وہ تو آپ سبھی کو دوست آپ سے یہی بول رہے ہیں، وہی جاری رکھنے، یعنی کہ ماسک اور ویکسین، اور ایسے جگہ پہ نہ جائے جاتے لوگ بہت زیادہ ہیں۔ بہت شکریہ ڈاکٹر فیصل محمود صاحب ہمیں وقت دینے کے لیے۔ ناظرین، نالے والے ڈاکٹر فیصل محمود صاحب جو گل ॿुधण چونا ہے تو اومیکرون بھی اودو ہی خطرناک ہے جترا ॿिया वेरिएंट हुया कोरोना जा। احتیاط ہی فقط ان جو علاج ہے، اساں کے احتیاط کرنو پوندو، ऐं जेके वैक्सीन आहिनि, जिन जी वैक्सीन हींअर ताईं न थी उहे फौरी तौर ते वैक्सीन कराइनि, ऐं जिन्हनि जे वैक्सीन खे 6 महीना थी विया आहिनि उन्हनि खे ॿियो डोज़ लॻाइणु पवंदो। प्रोग्राम जे वक़्तु थियो आहे पंहिंजी पुॼाणी ते। असद मुमताज़ खे ॾींदा इजाज़त। सदाईं गॾु।